सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। पाण सिंध जे वहदत लाइ, सिंध जे सरहदुनि जे तहफ़ुज़ लाइ, उन जे अवाम जे हक़नि लाइ जिन माण्हुनि पंहिंजे जाननि जा नज़र ॾिना आहिनि, पंहिंजूं हयातियूं घुरियूं आहिनि, अणमयूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि जे किरदार ते पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। अॼु बि हिकु अहिड़ो किरदारु आहे जंहिं बाबति ॻाल्हाईंदासीं जेको काफ़ी माण्हुनि खे उन बाबति ॼाण न हूंदी। ही मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो हिकु किताबु आहे जेको तहक़ीक़ी आहे, रेफरेंस सां हर हिकु किरदार ते लिखियो वियो आहे। 100-150 किरदार आहिनि ऐं उन किताब जो नालो आहे मिटीअ जा मुहाफ़िज़। मिटीअ जा मुहाफ़िज़, ऐं उहो ऑनलाइन बि रखियलु आहे। जेकर तव्हां सर्च कंदो मिटीअ जा मुहाफ़िज़ मुसनिफ़ रुख सिंधी तव्हांखे मिली वेंदो। उन में रेफरेंस ॾिनल आहिनि मुंहिंजे जेके ही शख़्सियतुनि बाबति वीलाग्स आहिनि। त अॼु जंहिं शख़्स ते पाण ॻाल्हाईंदासीं उहो आहे मुरीद जत, मिटीअ जो मुहाफ़िज़, सिंध जे धरतीअ जो मुहाफ़िज़, जंहिं सिंध जे सिंध जी गैरत जो तारीख़ी मिसाल क़ाइमु कयो। हाणे मुरीद जत सिंध जे तारीख़ जो हिकु निरालो ऐं बहादुर किरदारु आहे, जंहिं पंहिंजे गैरतमंदी ऐं क़ुर्बानीअ सां सिंधी अवाम जी इज़त ऐं हुरमत खे बचाइण लाइ पंहिंजी जान क़ुर्बान कई। संदसि शहादत जो वाक़ियो तुरखान दौर में थियो, जॾहिं सिंध ते तुरखाननि जो कब्ज़ो थियो। जॾहिं मिर्ज़ा सालिह तुरखान सिंध जे अवाम ते ज़ुल्म ऐं जबर जा पहाड़ किराया, उन वक़्तु ही किरदार पंहिंजे माण्हुनि जे मुहाफ़िज़ बणिजी अॻियां अची। 1555 ईस्वी में मिर्ज़ा शाह हसन अरगून जी वफ़ात खां पोइ अरगून ऐं तुरखाननि में जेके इख़्तिलाफ़ पैदा थिया, उन्हनि सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाए खयूं। सेवण खां मथे वारो इलाइक़ो सुल्तान महमूद जे हवाले थियो, जॾहिं त सेवण खां वरी हेठि वारो जेको हिसो हुयो मिर्ज़ा ईसा ख़ान तुरखान जे कब्ज़े में आयो। मिर्ज़ा ईसा जे वफ़ात खां पोइ संदसि वरी पुटनि में इख़्तिलाफ़ पैदा थिया ऐं नेठि मिर्ज़ा सालिह जेको उहो हुकूमत जो मालिक बणियो। मिर्ज़ा सालिह पंहिंजे कठोरता, बेदर्दी ऐं बेइंसाफ़ीअ लाइ मशहूरु हो। त माण्हुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं जेके हिन कयूं, उहे उन्हनि जो तारीख़ में मिसाल नथो मिले। इंतिहाई वशी ऐं सफ़ा क़िस्म माण्हू हुयो। हाणे मिर्ज़ा सालिह सिंधी माण्हुनि ते इंतिहाई ज़ुल्म कया, बेगुनाहनि खे क़त्ल करणु, क़ैद करणु ऐं ज़बरदस्ती औरतुनि खे हरम में दाख़िल करणु संदसि आदत हुई। जॾहिं हिकु सिंधी ख़ानदान पंहिंजे धीउ जो संग ॾियण खां कंहिंसि इनकार कयो त मिर्ज़ा सालिह इन ख़ानदान खे सख़्तु ज़ुल्म हेठां थो, यानी इंतकाब जो निशान बणायो। मुरीद जत जेको इन्हीअ ख़ानदान जो फ़र्द हो, उन वक़्तु गुजरात में वापार लाइ वियो हो। इहा ख़बर मिलण ते हू फौरन ठटे वापसि आयो ऐं मिर्ज़ा सालिह खां बदिलो वठण जो अज़म कयो, इरादो कयो। तारीख़ ताहिरीअ में मुरीद जत जो जेको पंहिंजे वतन लाइ जिदोजहद ऐं क़ुर्बानी आहे, उनखे चिटाई सां बयानु कयो वियो आहे त हू शहर जे हर घिटीअ में हथ में तिखो चाकू कंदो रहियो ऐं खिली चवंदो हो त जेसीं मिर्ज़ा सालिह खे भरियल दरबार में क़त्ल न कंदुसि, तेसि ताईं मथे ते पटको न ॿधंदुसि। सिंधियुनि में इहा रवायत हूंदी हुई त जॾहिं कंहिंखां बदिलो वठिणो हूंदो, चवंदो हो तेसि ताईं असां पटको मथे न पाईंदासीं जेसि ताईं हिन खां बदिलो न वठंदासीं। असल में ठटे में माण्हू हुनजी ॻाल्हियुनि खे चिरया बि सम्झंदा हुआ। चिरयो माण्हू आहे मिर्ज़ा सालिह, अहिड़ो वशी हुकुमरान, दर्द हुकुमरान, हुनखे ही छा कंदो, सो वरी भरियल दरबार में वञी मारींदो। माण्हुनि जे सम्झ खां, अकुल खां मथे ॻाल्हि। पर हक़ीक़त में इहो मुरीद जत जे गैरत ऐं दिली हिमत जो हिकु मिसाल हो। आख़िरकार हिकु ॾींहुं जॾहिं मिर्ज़ा सालिह पंहिंजे महल ॾांहुं वञी रहियो हो त मुरीद जत फ़िरियादी बणिजी दरबार में दाख़िल थियो।
कागज़ में विढ़ियल छुरी कढी मिर्ज़ा सालिह जे पेट में हईं। मिर्ज़ा सालिह थॾे ते मरी वियो, जॾहिं त मुरीद जत खे बि उते शहीद कयो। संदसि रत मुरीद जत जो रत सिंध जे तारीख़ में ग़ैरत ऐं हिमत जी अलामत बणिजी वियो। इहो बर्टिन थो लिखे। मुरीद जत सिंधी अवाम जी इज़त ऐं हुरमत जो अलामती शहीद आहे। संदसि क़ुर्बानी सिंधी माण्हुनि खे इहो पैगाम ॾिनो त ज़ुल्म जबर ऐं बेदाद जे ख़िलाफ़ मज़ाहिमत करणी इज़त जो रस्तो आहे। तव्हांखे वरी ॿुधायां त ज़ुल्म जबर ऐं बेदाद जे ख़िलाफ़ मज़ाहिमत करणी इज़त जो रस्तो आहे। संदसि बाबति शेर अॼु बि सिंध जे लोक रवायतुनि में गूंजंदड़ आहे। गघे लीअ जे गार तां करियां मोशारी घाव, मिर्ज़ा सालिह मारियां ॿी न करियां काए। इहो शेर भिट भान चारण ॻाईंदा रहिया ऐं इहो शेर मुरीद जत जे हिमत हौसले ऐं क़ुर्बानीअ जो हिकिड़ो मिसाल बणिजी वियो। तव्हांजी वरी वरी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।